इंशाल्लाह ये पता सी 15 साल पीपल्स पार्टी जे रहिया जीडीए जी जेका हींअर साईं पोज़ीशन आहे उन तव्हां कीअं था सम्झो? तमाम भली पोजीशन बस तव्हांखे पाण नज़र ईंदी इंतजाम में माहौल सॼो तव्हांखे ख़बर पइजी साईं जीअं त 15 सालनि खां जेका आहे उहो सिंधी माण्हू पोइते रहियो आहे ऐं उनजा जेके कमकारनि जे हिसाब सां पोइते आहे उन जे बारे में जीडीए जो जेको आहे उहो मंशूर छा आहे? पहिरीं त सिंधी माण्हू पंहिंजो पाण ज़मीर जो फ़ैसिलो कनि ऐं 15 सालनि जी हुनजी कारकर्दगी ॾिसनि उन खां पोइ पंहिंजो फ़ैसिलो कनि जेकर सही फ़ैसिलो कंदा त इंशाल्लाह चवण जो मतिलबु त सिंधी माण्हू जेके आहिनि उन्हनि जी तक़दीर जो फ़ैसिलो उन्हनि जे हथ में आहे। पंहिंजे हथ में पाण वोट जो सही इस्तेमालु कंदा त उनजी तक़दीर इंशाल्लाह मथो ई फैसिलो ज़िले में भला फंक्शनल जे तरफ़ां या जीडीए तरफ़ां ॿिया कहिड़ा उम्मीदवार? इहा मूंखे अञा ताईं कोन थियो आहे क्लियर पीपल्स पार्टी वारनि क्लियर कोन कयो अञा ताईं तव्हां सर MNE सीट ते MP सीट ते ॿिनि पास फार्म था भरायो या सिर्फ़ु MNE सीट ते 209 ते सांगड़ जी आवाम लाइ तव्हां कहिड़ो पैगाम ॾींदव सर? आवाम त पंहिंजा फ़ैसिला जज़्बाती थी न कनि झंगनि ते न रहनि मुंहिंजो फ़ैसिलो कनि। अच्छा इहे ॻाल्हियूं ॻाल्हाइनि त तव्हांजे जेको जीडीए में शामिलु थिया हुन में को ख़ानदानी इख़्तिलाफ़ थिया आहिनि को इख़्तिलाफ़ कोन्हे को इख़्तिलाफ़ कोन्हे उहो जहिड़ो करे सियासी ॾिसो न हर कंहिंखे जहिड़ा हक़ सियासी फ़ैसिला ज़रूरी कोन्हे त खानदान सॼो जिते किथे ॾिसो त जेका पीपल्स पार्टी वञनि त ॿिया ॿिए पासे खानदान किथे पंहिंजा कोन्हे बंदूक कोन आहिनि सियासी फ़ैसिला। अच्छा अॼु जेको तव्हां फार्म भरण वञो पिया ऐं तव्हां छा था सम्झो केतिरी तव्हांखे माण्हू जेके ॾिसूं पिया केतिरी वोट ॾियनि पिया माण्हू? उहा तव्हां पाण हलो पिया गॾु हलंदव सागर ताईं सिजोरे ताईं बेरनी ताईं या नवाबाद ताईं तव्हांखे पाण ख़बर पइजी वेंदी पाण फ़ैसिलो करियो भई छा वठो। PS टंडो आदम सां जूनियर साहब बि फार्म भरायो आहे? कयो आहे टंडे आदम मूंखे का ख़बर आहे असगर फार्म मूंसां गॾु आहे हुते कवरेज में ॿियनि कंहिं तक ते तव्हां फार्म कोन था इंतज़ामिया तरफ़ां सर ईअं प्रेशराइज़र या जेको जीडीए जो उम्मीदवार आहिनि या पीपल्स इहे ॻाल्हियूं त हलनि बाबा इहे अफ़वाह आहिनि पीपीए सपोर्ट कनि ऑफिसर कंहिंजो कंहिं पार्टी जो कोन्हे तव्हां इंतज़ाम में मुतमिन आहियो साईं? अञा ताईं मुतमइन पर जेका ॾिसूं त ॿुधाईंदा बाक़ी इहे खाम माण्हू इंतज़ाम आहे इंतज़ाम छा कंदी वोट अवाम जो आहे अवाम फ़ैसिलो कंदी इंतज़ाम छा कंदी असांखे हिते इहा प्रैक्टिस बि हलंदी आहे न मशीनरी उहा तव्हां हलाई आहे त लोकल बॉडीज़ में उहा इलेक्शन त आहे ई कान उहा पाड़े जी इलेक्शन छा था सम्झो तव्हां फेयर थींदी बिल्कुलु इंशाल्लाह फेयर थी तव्हांखे उमेदु न त ॿुधो गॾा पोइ लॻो फेयर न थी त पाणे ख़बर पइजी वेंदी। ठीकु आहे महिरबानी साईं तव्हां